खिप्रो में खबर ईंदड़ खिप्रो में सेठन पारा फुटी जो अघ घटाइण खिलाफ आबाद करण एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबाद करण आज़ाद कुंबर मोहम्मद खान राजड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में शहीद चौक खिप्रो ते एहतजाजी मुज़ाहिरे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त समूरी सिंध में फुटी जो अघ 9,400 रुपया हले पियो, जॾहिं त खिप्रो में सेठन ऐं वापारियुनि पारां पंहिंजी हिक टी क़ाइम करे मुख़्तलिफ़ जाइज़ ॾियण ऐं फुटी जो अघ 2,500 रुपया घटाए छॾियो आहे, जंहिं सबबि सख़्त परेशान आहियूं। आबाद करण जो वधीक चवण हो त मुनाफ़े खोर पेडी मालिक कॾहिं भाण ब्लैक ते विकिरो त कॾहिं फुटी जा अघ घटाए आबाद करण सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। हिन डीसी सांगड़ समेत ॿियनि इख्तियारनि खां मुतालबो कयो त फौरन नोटिस वठी आबाद करण सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।